हाणे असां फर्स्ट ईयर जे शागिर्द हनीफ कास्तेली खे दावत ॾींदासीं त उहे तव्हां सां सफ़ाई जे मौज़ूअ ते हनीफ कास्तेली। इन प्रोग्राम में शामिल सभी दोस्तन भाइरन ऐं कुटुंब मेहमानन असांजे जेके जज उन्हनि खे मां अस्सलाम वालेकुम चवां। दोस्तों, अॼु जे प्रोग्राम में मुंहिंजे तक़रीर जो मौज़ू आहे सफ़ाई। पहिरीं त अलाहाबाद वुमेन वेलफेयर फाउंडेशन वारनि जो मां तमामु शुक्रगुज़ार आहियां जंहिं माण्हुनि में सफ़ाई जी सुञाण पैदा कई त ॼणो सफ़ाई जो नालो ॿुधण सां दिलि खे राहत मिलियो वञे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, यानी त मोमिननि जो अधु ईमान सफ़ाई ते मुश्तमिल आहे। नबी जो इहो फरमान ॿुधी दिलि खे इहा तसल्ली थिए थी त सफ़ाई बिना इंसान अधूरो आहे। दोस्तों, इहा पुरानी ॻाल्हि आहे, पर हिन जदीद टेक्नोलॉजी ऐं साइंसी दौर में इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियणो पवे थो त सफ़ाई बिना इंसान जी ज़िंदगी जानवरनि खां बदतर आहे। इंसान की सफ़ाई सिर्फ़ जिस्म ताईं महदूद न आहे, बल्कि उनजो तहलीक माहौल सां बि आहे। दोस्तों, तव्हांजे ज़हन खे ताज़ो करण लाइ सफ़ाई ते देर कंदो हलां। जे बचण चाहीं तो अगाईअ खां त न कर पासो सफ़ाईअ खां। जे बचण चाहीं तो अगाईअ खां त न कर पासो सफ़ाईअ खां। न ईंदी तोखे गंदगी कम, तूं रख अदा सफ़ाई हरदम। प्यारे शागिर्द साथियों, दुनिया के हर दीन में सफ़ाई ते सख्ती सां ज़ोर ॾिनल आहे। इंसान जी सिहत जे सफ़ाई सां वॾो तहलीक आहे। सफ़ाई बिना इंसान जो जियारो अधूरो आहे। सफ़ाई रखंदड़ माण्हू हरदम चुगई जे चंड जियां चमकंदो रहे थो। हर सफ़ाई रखंदड़ माण्हू साफ़ घर खे, साफ़ माहौल खे पसंदि करे थो। सफ़ाई इंसान जी सूंह आहे। सफ़ाई रखंदड़ इंसान गुलाब जे गुल जियां मोकंदो आहे। दोस्तों, सफ़ाई के बारे में अंग्रेजी में चवणी आहे त हेल्थ इज वेल्थ, जंहिंजी माना आहे सिहत दौलत आहे। सिहत जी दौलत सफ़ाई वारनि खे नसीब थींदी आहे। हिन प्रोग्राम जो मक़सदु तक़रीर करणु न आहे, बल्कि हिन जो मक़सदु माण्हुनि खे सफ़ाई जी आज़ादी करणु आहे। दुनिया जे सभिनी तरक़ी पसंद मुल्कनि में सफ़ाई जा सख़्त कानून आहिनि। अचो त गॾिजी अहद करियूं त असीं पंहिंजे घर, पंहिंजे पाड़े, पंहिंजे सॼे माहौल खे साफ़ रखंदासीं। उन खां पोइ पंहिंजे इर्द गिर्द वारनि खे सफ़ाई जी तलक़ीन कंदासीं। इंसान जे ज़हन मां सभु ॻाल्हियूं निकिरी सघनि थियूं, पर शाइरी हिकु अहिड़ी शइ आहे जेका इंसान जे ज़हन ते गर्दिश कंदी रहे थी। तंहिं करे आख़िर में मां पंहिंजी तक़रीर ख़तमु थियण खां अॻु हिकु शेर चवंदुसि। मन तूं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि अदा, रख तूं सफ़ाई जो ख़्यालु अदा। मन तूं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि अदा, रख तूं सफ़ाई जो ख़्यालु अदा। न कर कंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार, जीअं थींदई जंजाल अदा। सफ़ाई अधु ईमान आहे, इहो हुनजो कमाल अदा। महिरबानी।